बाबा बाबा ओठियो रबन वारन में झड़ो थी पियो आ। छेड़ो ऐं केॾी महिल? अमा हींअर ई थियो आ। ओठे वारा रबन खे घिटी में लेटाए भॼी विया। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। मार का पवेन थियो छा अथनि? सुबुह विढ़िया हुआ वरी हाणे बि विढ़िया आहिनि। अञा किथे बाई इहो झड़ो ॾिसजांइ राति बि थींदो। बाबा रईस उन्हनि जो ठा नथो कराए छा? रईस अलाए घणा भेरा ठाह करण जी कोशिश कई आहे पर इहे निभागा ठहनि ई कोन था त पोइ रईस छा करे। हाणे त रईस बि हथ कढी वियो अथनि। भली त इहे पाण में विड़ी साणा थियनि पोइ पाण ई रईस जो का फ़ैसिलो कंदनि। बाबा जेकॾहिं रेस हुनखे मोकल ॾिनी आहे त पोइ तूं ई ॿुधाए त उन्हनि मां ॾाढो केरु थींदो? ओठे वारा उन्हनि खो ॾाढा आहिनि। इहा भुला तुंहिंजी पुट इहे रबन वारा न पाण इज़त वारा आहिनि न वरी ॿियनि जी इज़त अथनि। ॾिसजांइ हाणे पुट तूं बि हिते भाई तूं बि ॿुध त इहे रबन वारा सॼे ॻोठ में ॾिसजांइ त इनखे पंहिंजो छा नालो आहे न ओठे खे कंहिंखां पुछड़ो कनि। इन खां त सुठो आहे तई सभु रईस खे मेड़ मिंथ करे इन्हनि जो ठाह कराए छॾियो। निभागा किथे खून ख़राबो न करे छॾनि। मां त चवां थो भली हिक ॿिए खे सटको ॾियनि। ख़ुदा ख़ुदा कर अलाह करे पाण में ठही वञे न। आउं त चवां थी अलाह कंदो ठही वेंदा कि इहे कुते वांगुरु पिया हिक ॿिए सां विढ़नि सुठी ॻाल्हि आहे। बाबा रबन वारा हेॾा अचनि पिया ओठे वारनि खिची में उनखे लेटाए ॻाल्हि ॿुध धक त बचाव वारा हया अथसि न यानी मुड़स खे पूरो करे छॾियऊं। साईं धक त रबन खे सुका हया अथनि हाणे को उज़बो भॻो अथसि या न इहा मूंखे ख़बर कोन्हे। अदा साईं ये कॾहिं बि पाण में हिकु कोन थींदा। जेकॾहिं उन्हनि खे मां हिक करण में नाकाम वयसि न त पोइ वॾो नुक़सान थींदो। करे ॾिसो कोशिश पर मूंखे नथो लॻे। जॾहिं ओठे वारनि खे कमाल खान तो मुंहिंजो न्यापो ॾिनो उन खां पोइ बि उन्हनि झेड़ो कयो न मुड़िया अदा साईं मां छा कयां? गालो वञी ॿिन्ही धुरियुनि खे न्यापो ॾेई अच ऐं उन्हनि खे चइजां त झेड़े जी ज़रूरत न आहे मोट अची पहुचनि। खैर थियो हाँ टंग ना है बगल दिल जाएगा हाँ कुरान हेॾा भला ॾिस थई पासी ॾाठी त बगल ना है ना ना दा पासराटी ना है बगल। छोरा तू जाज़वा लोह जा ठहियल आहिनि ओठे वारनि जे भञण जहिड़ा न आहिनि। ॿुधा फिर मूंखे वरी तफ़सील सां ॿुधाइजांइ। हा लिकाए ॻाल्हि हा डंडा सवाइ अखियुनि जा लॻे यार सच्ची ॻाल्हि ॿुधी ॿुध हा सच्ची ॻाल्हि ॿुधाए न। हा सच्ची तूं ॿई थी डरदा न बाक़ी यार जेको इहो ओठो अल्लाह तो ॼाणे भरी जो ई सोटो आहे न वाह जाने हथोड़ो पियो आहे हथोड़ो ख़ुदा जेका सणाई ते राहे बि कारो का करे तो के डंडो कढो मेरो आहे पाण खे ठाहु को सम्झंदो ही पोइ उन्हनि सां मोहबत ॾियां न। ओ बा अल्लाह तो ॼाणे ओचितो ईअं टई फिरी आया जिन रिछ के कुत्ता ई यशू ॾेई वेठंदा न हाणे ईअं साड़ो करे छॾियो। पुट हाणे हू पलांद करे विया हाणे न जेकॾहिं इन ॻाल्हि खे इते ख़तम कंदो त ॻाल्हि अॻिते वधंदी ई कोन। नको मां तव्हां त असां रईस ते खणी कॾहिं कोन वेंदासीं पोइ बि तव्हां इन्हनि ओठे वारनि खे खणी वञणी पवंदी। माण्हू हिननि जूं दाहूं खणी वेंदा आहिनि पोइ ही ॿियनि जूं दाहूं कीअं खणी वेंदा? बाबा तो सही सुञातो आहे। अदा अञा तेल गरम कयां? हा दी पकड़ 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 मां एतिरियूं त जूं ऐं लिखूं अथई मूंखां कीअं निकिरंदियूं? अमा ॿुधो कोन थी त डुबरीअ खे चिचड़ घणा ऐं जूनीअ खे जुमूं घणियूं। अम्मा इहे जूं त तोखे चरियो करे छॾींदियूं। एतिरो चरियो कोन कंदियूं जेतिरो चरियो तो असांखे कयो आहे। माई तोखे भला अंदर कमरे में वेहण कोन थो अचे छा? जॾहिं बसी पाण में ॻाल्हायूं था मथां अचो कड़की ईंदे ई असांखे चुंगू ॾियणु शुरू कंदी पोइ जे मीरा होश मां निकिरे त तूं चवई त ॾोह मीरा जो आहे। इहा मीरा होश में रही कॾहिं आहे? तव्हां घर में आयो तॾहिं मिसरी ठही वेठी आहे। तव्हां रुगो घर मां ॿाहिरि त निकिरो पोइ ॾिसो कीअं थी घर में बेताल ॿारे। अम्मा इन करे मां तोखे चवां थी इहा माई तोखे हिते कोन सहंदी तूं हली मूंसां बंगले ते कम कर। अम्मा मां भाॼाई जे करे वञी करे पराया थां कोन मलींदसि। भले
ही हिंदोरनि में लुॾंदी, माउ पीउ भले पिननि। ओ माई ही ॾिस हाणे हथ तो जोड़े असांखे बिली माफ़ कर हाणे कर हितां। छो टरा पंहिंजे आगोर ते बीठी आहियां। बाबा ही इएं कोन मुड़ंदी, मां तोखे हिनखे कमरे में भॼाए थी ॾेखारियां। बस मां बस झेड़े खे न वधाए। अम्मा मां झेड़े खे कोन थी वधायां, ॾिसी थी ही साड़ में जेका सड़ी पई आहे न, इनखे असांजो सुख बि बर्दाश्त नथो थिए। हाणे सुख सां ॻाल्हाईंदासीं बाबा। अरे अम्मा वञ भाग्य जो दर खोल, आयो न तोरो चंडो भा त कुट कढंदे अम्मा जल्दी कर वञ। बाबा अदा भले मुंहिंजी खल लाहे छॾे, पर इहा शाम ताईं कमरे में हूंदी। आहे त इन लाइक़, पर छा कयूं, तुंहिंजे भाउ जो हिनखे मथे ते चाढ़ियो आ। अदा इहो काल को वरी न्यापो ॾिनो आ। हाणे हिसाब बराबर थी वियो, पोइ छो न रहिस वटि ॻाल्हियूं कजनि। तव्हां वञो ऐं हो वरी घिटी में लिका वेठा हुजनि त पोइ दा ईअं बि थी सघे थो, चरनि मथां को बि एतबार न आहे। ॿ ॾींहं पूरा त रबन हलण जहिड़ो ई कोन हो, जहिड़ो वरी धूड़ कंदा। मुंहिंजी त दिलि चए थी त हाणे अहिड़ो ई सटको जेको रबन खे ॾिनो न इनारे ॿाराणे खे ॾियूं तॾहिं मुंहिंजी दिलि वञी ठरंदी। हिकु ॿिनि मारनि में इहे सुधरण वारा आहिनि कोन। बाक़ी जेकॾहिं हफ़्ते में हिकिड़ी अहिड़ी मार अचे न पई न त पोइ महीने ॿिनि महीननि में पेर ते अची वेंदा। हींअर वञी रहियसि सां मिली अचो, जहिड़ी जूं ॻाल्हियूं वरी राति में कजो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। अरे हेॾे आ तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे। जी बाबा। अरे ॻोठ में ख़बरूं पियूं हलनि, ओठे ऐं रबन वारनि जो पाण में झेड़ो थियो आहे छा? हा लाल खान हणी रबन खे ड्राहे रखियो अथऊं। रमू इहो झेड़ो किथे थियो आहे? बाबा रबन जे घर अॻियां घिटी में जीअं ई रबन ॿाहिरि निकितो ओठे वारा पहिरियों ई तयार हुया। चङो ठीकु आहे, तूं त हल शाबाश। हा बाबा हल बाबा हल। हमरान सां ओचितो धक करे आन, बाक़ी खुलियल मैदान ते वठ न ॾे न। हाणे इन्हनि जो झेड़ो बि वधी वियो। रहिस ॿिन्हिनि खे हिकु करे छॾींदो, झेड़े खे वधण कोन ॾींदो। ठही वञनि त ॾाढो सुठो आहे, ॻोठ में अमुन रहंदो, न त ॿई धुरियूं जेके आहिनि न बर्बाद थी वेंदी। हालार खान एॾी वॾी दुश्मनी कान अथनि, पाण में आहिनि, ठही वेंदा। रबन वारा आहिनि पहिरें नंबर जा बेवकूफ़, रहंदा ॾाढो ॾुखियो। जेसीं ताईं पलांद न कंदा न मुड़ंदा न। शानी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजे भाउ भला कॾहिं छोकिरियूं न आहिनि ॾिठियूं छा? अदा इहो छा आहे? मीरा पंहिंजो पाण खे सम्झे छा थी? न मां त कुझु बि न आहियां, जेको कुझु आहीं सो तूं ई त आहीं। मीरा अदा तोखे चिढ़ाए थो, अदा पठाणी खे चाहींदो आहे। छा अब्बास पठाणी खे तो चाहे? बाक़ी तूं छा सम्झे थी त मां तोसां मोहबत कंदो आहियां? तूं भल पठाणी सां शादी कर, तोखे सिधो बि उहो ई कंदी। उहा छा मूंखे सिधो कंदी? शादी खां पहिरियां तोखे पादर हयां अथसि, पोइ त ख़बर ई न आहे त तोसां कहिड़ो हशर कंदी। हिकु लपाट छा आई, तूं त सफ़ा सुलची ख्वार करे मारियो आहे मूंखे। तव्हां पाण जिद खे छॾियो, न त वरी विड़ी पवंदो। शानी मां तो वटि कचहरी लाइ आई आहियां, जेकॾहिं ही ईअं ई वात पटियूं मूंखे ॾिसंदो रहंदो न त पोइ मां तो वटि कॾहिं बि कोन ईंदुसि। तोसां ॿियो ॻाल्हाए केरु थो जो तूं ॾे वेंदी? इहा बि अधी के शाबाश आहे जो तोखे मुंहुं ॾिनो पिए अचे। शानी मां हाणे वञां थी, ऐं ॿीहर मां हिते कॾहिं बि न ईंदसि। मीरा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मां चवंदी छॾ मूंखे, एतिरी बि तूं मूंखे प्यारी न आई जो तुंहिंजे करे अची हुन डोडल खे बि बर्दाश्त कयां। मीरा अदा तुझे करे मुंहिंजी साहेड़ी बि कावड़जी वई। अदी मां तीअं मजाक पियो कयां, मूंखे कहिड़ी ख़बर जो कावड़जी वेंदी। हाणे इहा मीरा ॾाढो ॾुखियो परचंदी। वैसे ये छोरा हाणे ॻोल्हे अची ॻाल्हियूं कंदा न ओठा न। तूं छा थो सम्झी त तुंहिंजी ॿिनि लठियुनि सां हू सुधरी वेंदा? भाई साहब ही पाण में कॾहिं कोन ठहंदा। खुद न तव्हां ॿाहिरि हलो, मूंखे ओठे सां कुझु पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइणो आहे।
जी बाबा साईं। रश वॾा वरी को मसलो थियो आहे छा? पुठा इन मसइले खे हल करण लाइ मूंखे तोसां कुझु सलाह करणी आहे ऐं इहा मूंखे पूरी पूरी पक आहे त तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो मूंखे जवाबु न ॾींदव। ही सिर बि तव्हांजे लाइ हाज़ुर आहे रईस, तव्हां हुकुम त कयो। तव्हांखे ऐं रॿनि वारनि खे हिकु करण लाइ मूं घणो कुझु सोचियो, पर आख़िर वञी मां इन ॻाल्हि ते पहुतुसि त जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे हिकु करिणो आहे त पोइ तव्हांजी पाण में मिट्री कराइजे। ही रईस वॾा तव्हां छा था चओ? असां त हिक ॿिए खे बर्दाश्त ई नथा कयूं ऐं तव्हां वरी मिट्री जी ॻाल्हि कयो था। मूंखे पूरी पूरी पक आहे त जॾहिं तव्हां पाण में मिट्री कंदो त इहा तव्हांजे दिलनि में जेका नफ़रत वेठल आहे न, उहा पाण मुरादो ख़तम थी वेंदी। उन लाइ मूं पहिरियां तोसां सलाह करण लाइ मुनासिब सम्झो। पुटा जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते राज़ी आहीं त पोइ मां हुननि सां बि ॻाल्हायां। रईस मूंखे 2-3 ॾींहं सोचण जो मौक़ो ॾियो, छो त ही हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, ही ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे। 1-2 ॾींहं छा पुटा, तोखे 5 ॾींहंनि जी मोहलत आहे। वञी तूं सोच, जेकॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिकु थी वेंदव न त तव्हांजी ताक़त अञा ॿीणी थी वेंदी, तव्हां मोहबत सां रहंदो। पर जेकॾहिं तव्हां में मिट्री न थी त तव्हां हिक ॿिए जा वेरी बणिजी वेंदव। ऐं मूंखे इहो ख़ौफ़ आहे त तव्हांजा इहे नंढड़ा नंढड़ा जहिड़ा वॾी बर्बादी जो कारण बणिजी वेंदा। अलाह ख़ैर कंदो रहीस। जेकॾहिं ईअं सोचूं हा त रॿनि खे घिटी बि सेखत न ॾियूं हा, उहो मोल ॾिसो आहे। इहो ई त मूंखे ख़ौफ़ आहे त तव्हां वॾो गंद कंदव, तंहिं करे तव्हां ॿिन्ही जो हिकु थियणु लाज़िमी आहे। उठ भली केॾो बि कदावर छो न हुजे, शींहं जो शिकार नाहे कंदो, पर शींहं जो खाज बणिजी वेंदो आहे। ऐं तुंहिंजो मिसाल हुन उठ। बस कर, बस। कमाल खाना ज़बान संभाले ॻाल्हाए। मां रईस गफ़ार ख़ान जे करे दरगुज़र कया आहीं तो तूं छा थो सम्झे? मां तोखो कमज़ोर थी वियो? डर मुंहिंजी नज़रनि खां, डर। ॿिए कंहिंजे घाटे में लॻ, उते ज़मरक न ॾेई छॾिया आहे। छो त हालार जी सट थॾे ते दुश्मन झट। हालार कावड़ सेहत लाइ सुठी न आहे हूंदी, तोखे मूं माफ़ छा कयो? तूं पंहिंजो पाण खे वॾो ठाहूको थो सम्झी। कमाल खान, तूं कुछ भी समझी, कुछ भी समझी। असीं असुल खां ठाहूका हुयासीं ऐं आहियूं ऐं रहंदासीं। ॿी ॻाल्हि, पंहिंजे दिमाग़ ऐं दिल मां इहो ख़्यालु कढी छॾ इहो ख़्यालु दिल मां त तुंहिंजी शरारतुनि जे करे असां ही ॻोठ खाली करे हलिया वेंदासीं। न, कॾहिं बि न। ही ॻोठ त तोखे छॾणो पवंदो ऐं हर हाल में छॾणो पवंदो। जेकॾहिं इज़त सां छॾे वञी त ठीकु, न त मां तोखे न ॻोठ मां धिका ॾेई कढंदुसि। बस कर, नथो चवाई त ॻाल्हाईंदो थो वञे।
मां वञा वो पुट्री न आहे जड़ियो जेको हालार खान जी तरफ आंगुर भी खड़े मुझे सब्र के न आजमाए मुझे सब्र के जेकॾहिं मूं सब्र छॾियो न कमाल खान तूं मोल हूंदे उफट मोल ऐं उन खां पोइ जेकॾहिं रहिस गफ़ार खान मूंखे फाई ते चढ़ाए छॾियो न त मां ख़ुशी सां फाई जो फंदो पंहिंजे गिची में विझी फाई ते चढ़ियो हलियो वेंदुसि जो तलवार जी सट थले ते दुश्मन झट रबन के घर में वेहणी को नहीं दो इहा बि उठे जी भलाई थी जो बनी खट बेड़ो त कयईंसि बाबा ओ बाबा ॻाल्हि ॿुध हलण फिरण जहिड़ो आहियां तूं छा तो सभी सफ़ा तूं लाचार थी वियुसि छा हलण फिरण जहिड़ो आहीं त पोइ हिते छो वेठो आहीं ॿाहिरि वञ न मां खावां छा जिस्म मां सुल पहिरनि ॾंडनि जो सूर लथो ई नाहे तंहिं करे मूं वटि इहा सप कोन्हे जो ॿिया ॾंडा बर्दाश्त कयां वो निभागा ओठे वारा सुन लठुनि खे तेल हयूं था वतन समझी थो न इन करे ॿाहिरि कोन थो वञा पियो अबा खुदा कंदो त इहो सूर तो के हाणे पूरी उम्र रहंदो वाह मावा वाह वाह तू अदे जी सजण आई दुश्मन अबा मां हिन जी सजण आहियां तॾहिं त चवां थी जे इहो सूर रहंदुसि न त झेड़ो कोन कंदो वाह मावा वाह जो सजण ई प्लान त मां ज़रूर कंदुसि बस रुगो हलण फिरण जहिड़ो थिया पहिरियां त कॾहिं बि मां एतिरो खट ते वेठो ई न आहियां हिन चक्कर मां सम्झां थो त अदी जे हेड तेल में को मिलावट अदा तेल ऐं हेड उहो ई साॻियो आहे पर सम्झा त हींअर तोखे डंडा कुझु सवाइ लॻी आहे हा दी सच थी चई अलाए न निभागे ओठे जो एॾो त हथ गौरो आहे ॼण हथ न हथोड़ो अथसि अञा ताईं जिस्म में सूर आहे बोला गॾे जोटिया खणी हल अस्पताल न अदा न अस्पताल त असुर कोन वेंदुसि छो जो ये ओठे वारा वरी पोइ चवंदा त साईं असां रब खे जेको आहे अस्पताल बेड़ो करे छॾियोसीं हाणे जेकॾहिं मां घर में वेठो आहियां न त इहो उन्हनि खे बि ख़ौफ़ हूंदई त इहे निभागा अलाए छा कंदा हले भले साईं भले भोलियूं आहिनि हाणे उठनि जा कद कच ॾिस मीरा मां तोखां माफ़ी वठण आई आहियां हे ॾिस मां पंहिंजा हथ बि जोड़ियां थी ऐं मां पंहिंजा कन पकड़ियां थी जेकॾहिं तूं मूंखे माफ़ न कयो न त मां हिते वेही रहंदसि छोरी छा थी करी हिते मीरा जो टीको थोरो आहे जो वरी तूं आई आहे हिते हाणे हलण जी कर हलण जी न त सोटो खणी टंगियूं कुटींदीसांइ ॿुधई न हाणे पेर ड्राए न त अॼु मां बि भाॼाई खे कोन रोकींदसि तूं रोकींदीअ त छा मां माठ करे वेही रहंदसि मां को तोखां ॾिजंदी आहियां छा शानी तोखे हिकिड़ी शर्त ते माफ़ कंदसि शर्त कहिड़ी शर्त ॿुधाए जेकी बि शर्त आहे मूंखे मंज़ूर आहे भाॼाई लालीअ खे चीकलो पाराए पोइ मां तोखे माफ़ कंदसि बस इहा ई ॻाल्हि आहे मां चवां थी छोरी मुंहिंजे वेझो न अचिजे मुंहिंजे वेझो न अच मूंसां हथ तूं न कर मूंसां हथ तूं न कर इशाते घर जो माहौल खराब कदम गुलामी ये सजा कम इने मीरा जा थई जेस त इने की कुट को न ॾींदे न अल्लाह मुझे मथो तो फिरे जेस त इने की कुट को छोरी के न ॾींदे न मुझी दिल के सुकून कोन मिलंदो अजो इनके समझा कोन छडीदस सजे घर जो माहौल खराब करे छडो हां छोरा हाथ तो हाथ कट भेड़ मा बेशरम निभागा नानी भेड़ के दो हाथ करी वडो खेतिया होई काॾे थी वञे भाॼाई मां शानी खां थी 2 मिंटनि में वापसि थी अचां न मां तोखे घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त कान ॾींदमि जेकॾहिं लुकमान खे ख़बर पइजी वई त तूं घर खां ॿाहिरि वई आहे त वो होशन मां निकिरी वेंदो अदा वारा ज़मीन ते आहिनि एतिरो जल्दी वापसि न ईंदा मां मोटी थी अचां मूंखे ख़बर आहे
तू काॾे पई वञे? शानीअ जो कूड़ न हण कुलसुम। जॾहिं ख़बर अथई त पोइ अजाया सवाल छो थी करी? पछताईंदीअ कुलसुम, पछताईंदीअ। कुझु अकुल खां कमु वठ छोकिरी। अॼु मुंहिंजो अकुल कमु छॾे वियो आहे। अॼु मां तोखे आख़िरी चकर इजाज़त ॾियां थी त तूं ॿाहिरि वञ। अगरि ॿीहर तूं वेंदीअ त पंहिंजे भाइरनि खां पुछी पोइ वेंदीअ। ख़ुदा न करे जेका हेठाई मथाई तोसां थी वई त तुंहिंजा भाइर त सॼो ॾींहुं मूं ते हणंदा। मां तो मथां इल्ज़ाम हणणु कोन ॾींदसि भाॼाई। उनजो तूं ख़ौफ़ न कर। घणो करे मां जल्दी मोटी ईंदमि। ऐं हा, जे पुछनी त चइजानी त शानीअ वटि वई आहे चोले जो भर्थ ॾिसण, जेको मां पंहिंजे चोले ते भरींदसि। ॾिसां थी इहे तुंहिंजा कूड़ घणा वक़्त था हलनि। काॾे काॾे थी वञे? वो अदा मां शानी छानी छोरी तोखे घर में वेहण नथो अचे या? जेॾी महिल ॾिस ॿाहिरि भॼी बीठी आहे। हाँ तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे? भाॼाई संभाल सिकी नथी अचे। होश कर लुकमान, होश कर। बस अजायो मूंसां वात हणण जी कोशिश न कर। मूं तोखे झलियो आहे त हिनखे ॿाहिरि न कढंदी कर, त पोइ हिनखे घर खां ॿाहिरि करण जी इजाज़त छो ॾिनई? सम्झाए छॾ न भागी छोरीअ खे। जेकॾहिं ॿीहर घर खां ॿाहिरि निकिती त पोइ यादि रखजांइ, हिन निभागी छोरी जूं टकूं ॿाहूं भञी छॾींदुसि। ॿार अॻियां बीठा आहिनि। अधे रबनि खां पोइ लॻे थो त मूंखे सटको ॾींदा। इहो ई इरादो अथनि। लुकमान खे वरी अलाए छा थियो आहे, वञी घर में वेही रहियो अलाए छा। अदा तूं ज़मीन ते हल, मां लुकमान सां गॾियो थो अचां। कुतनि जे कन खे ककर ॾियणो आहे। जेकॾहिं तोखे अकेलो ॾिसंदा न त ट्राए विझंदा ई। लुकमान अचे त पोइ ॾिसी वठंदा। वापसि त मां बि कोन वेंदोमांव, अॻियां गुज़रंदुसि, पर टड़ पए कोन कंदुसि। दाणी सुॼाए रखंदा। अदा ॿियो शिकार बि वञे पियो। हलण ॾी ज़मीन ते, हिते माण्हू छॾाए वठंदसि। उते ज़मीन ते कुतनि जीअं टोड़ाए मारियूंसि था। कुटण जो त निभागन पूरो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। अहिड़ी ख़बर हुजे हा उठाड़नि खे तेल ताणी अचां हा। ख़ैर मूं ॾेई वठंदुसि। ये ॻाल्हि गरी थी वई न, भॼी जान छॾाईंदुसि। भाई सकीना जी नंढारे सर। भला छोकिरी बीमार थी पई आहे छा, जो अचे ई कोन थी? उनजी त मूंखे नाहे ख़बर। छा तूं उन्हनि जे घर न ई वेंदी छा? न नंढारे सर, कोठे वारा ॾाढा शकी मिज़ाज माण्हू आहिनि। उन्हनि जे घर न कोई अचे न वञे। तुंहिंजो को कमु आहे छा जो तूं पुछे पियो छोकिरीअ जो? न न, मां त ईअं ई पुछां पियो। मां इहो न न ठीकु आहे, तूं पंहिंजो कमु कर। किथे कोठे वारनि खे पंहिंजी भेण जे मथां शक त नाहे थियो जो कलसूम जो अचणु बंदि करे छॾियो अथनि। जेकॾहिं कलसूम हिते न आई त मुंहिंजो कमु अधूरो रहिजी वेंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम